जी हाँ। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या कनब्दो या कनस्तईन। जीअं त हीअ असांजो वॾो को एतिहाद जेको मुल्क जे अंदरि जेको हीअ हथरादू पेट्रोल महांगो कयो वियो आहे, जेको तक़रीबन ॿियो महीनो थियण वारो आहे। 2 महीननि जे अंदरि 240 रुपया पेट्रोल वधायो आहे, जॾहिं त आलमी मंडीअ ते अहिड़ो को बि इशू कान्हे जो न ई तेल वधण जो न कुझु। एशिया जा जेके बि मुल्क आहिनि सवाइ पाकिस्तान खां, बाक़ी जिते जेको आहे उहो ई रेट लॻो पियो आहे। सिर्फ़ु पाकिस्तान जे अंदरि जेको आहे हिन महिल 460 रुपया रेट थी वियो आहे। ऐं उन खां अलावा ॾिठो वञे त जंग जेका हले थी उहा ईरान अमेरिका इसराइल में थी हले। असां ॾिसण वारा मुल्क जेको पाकिस्तान ॾिसण वारो मुल्क आहे, उन तेल वधायो आहे। उते अवाम खे जिते जंग हले थी उते अवाम खे रिलीफ ॾिनी वियो आहे। सो ख़ुदारा हिन ग़रीब अवाम जो क़दुरु कयो वञे, ख़ुदकुशियुनि ते हिननि खे मजबूर न कजे। तेल वधण सां सिर्फ़ु तेल नथो वधे, इंसान जी हर चीज़ जेका बि आहे खाधे पीते उन खां पोइ ज़िंदगी जी जेके बि ज़रूरी शयूं आहिनि उहे सभु वधनि थियूं। ख़ुदारा अवाम जो ख़्यालु कयो वञे। हीउ जेको हथरादू पेट्रोल महांगो कयो आहे, डीज़ल महांगो कयो आहे, इहो पंहिंजो फ़ैसिलो वापसि वरितो वञे, न त ॿी सूरत में सिंध जे अंदरि हिकिड़ी एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी जंहिंखे कोई बि रोके न सघंदो।